वायसा प्रालो खबर सिलसिलो जारी खबर शेयर करना से प्रालो वर्षा धड़ल नथा अगवा थियल ॻोठ उडू मेतले जो रवासी ट्रैक्टर ड्राइवर नौजवान मोहम्मद यासीन मेतलो बाज़ाब्त न थी सके। संदस घर में कोराम मतल मौसम धी ऐं पुट समेत घर भाते ने रोई रोई बाल बणियल घर में खाइण के लाइ कुछ भी ना आहे। खुदा के वास्ते असांजे वाद के आज़ाद कयो वञे। मौलवी मोहम्मद यासीन मेतले के वारसन की अपील। मंगलवारी लगे कोडू मेतले के रवासी ट्रैक्टर ड्राइवर नौजवान मोहम्मद यासीन मेतले के वारसन पारा गुज़र ॾींहुं दाड़ियलनि पारा फ़ोन करे 50 लाख भंगो तलब करे बाद नौजवान के घर में रोज़ राड़ो मतल आहे। मक़बूल नौजवान के मौसम न्याणी यास्मीन ऐं पुट मिस्कीन मेतलो वालद जो अगवा थियण जो इतला ते रोई रोई बाल बणिजी विया आहिनि। उन हवाले से मोग में नौजवान मोहम्मद यासीन मेतलो के भाउ नादर अली मेतलो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे वालद ऐं वालदा जे वफ़ात करे विया आहिनि। सिर्फ़ 2 भाइर आहियूं। मोहम्मद यासीन ट्रैक्टर ड्राइवर आहे।